वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी आशूर के बेहतरीन सिक्योरिटी इंतजाम यकीनी बनाए ते पाक फौज इंतजामिया पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जी वाखाण शहबाज शरीफ जो चवणु आहे त अल्लाह ताला जे फज़ल करम सां आशूर के दिहाड़े ते मुल्की हालतूं पुरअमन रहियूं। आशूर के दिहाड़े के पुरअमन रखण ते हू ऑफिसरनि ऐं एहलकारनि जा थोराइता आहिनि। वफ़ाक़ी गरू वज़ीर ऐं चइनी वॾनि वज़ीरनि जी बेहतरीन क़यादत सबबि मुल्क में आशूर के दिहाड़े जूं सरगर्मियूं पुरअमन तरीक़े सां पुॼाणी ते पहुतियूं। करबला में हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जानिसारनि जी अज़ीम कुर्बानी के भेटा पेश करण लाइ सिंध समेत सॼे मुल्क में आशूर जो ॾिहाड़ो मल्हायो वियो। मातमी जुलूस ताज़िया ऐं ज़ुल्जना बरामद। हर तरफ़ या हुसैन जूं सदाऊं। सीना ज़नी ऐं ज़ंजीर ज़नी चाकुनि सां मातम। केतिराई अज़ादार ज़ख़्मी। कराची में मरकज़ी इमाम बारगाह निस्तर पार्क खां हुसैनिया ईरानिया ताईं मरकज़ी मातमी जुलूस बरामद। हज़ारें अज़ादारनि तरफ़ां सीना ज़नी। हैदराबाद में इमाम बारगाह करबला दादुनि ताईं मातमी जुलूस। सखर में भी मरकज़ी मातमी जुलूस में अज़ादारनि तरफ़ां या हुसैन जूं सदाऊं। साई गाह वारे तर्तीब पिणु बरामद कयो वियो। लाड़काणे में भी इमाम बारगाह जाडल शाह खां निकितल मातमी जुलूस मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदो पंहिंजी मंज़िल ते नहर। मीरपुर ख़ास जे मरकज़ी जुलूस में अज़ादारनि पारां ज़ंजीरुनि सां मातम। नवाबशाह में भी मातमी जुलूस दौरान करबला जे शहीदनि खे भेटा पेश। मातमी जुलूसनि दौरान सिक्योरिटी जा इंतजाम इंतहाई सख़्त कया विया। मोबाइल फोन सर्विस मुअतल रही। सोशल मीडिया सर्विस बि डाउन। सुप्रीम कोर्ट जी मखसूस सीटुनि जे केस ते अमल लाइ इलेक्शन कमीशन अॼु इजलास तलब करे वरितो। इजलास सुबुह 11 वॻे थींदो। इजलास में सुप्रीम कोर्ट जे हुकुमनि ते अमल लाइ मुख़्तलिफ़ रुखनि ते वीचारियो वेंदो। सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान जी नए चूंडियल ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान खे फोन सदारती चूंडनि में कामयाबी ते वाधायूं पेश। टेलीफोनिक राब्ते दौरान ॿिन्ही अॻुवाणनि विच में ॿेतरफ़नि लाॻापनि में वधीक इस्तेहकाम ऐं मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधाइण ते ख़्यालनि जी ॾे वठि। ॿिन्ही अॻुवाणनि सऊदी अरब ऐं ईरान विच में मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधाइण जी अहमियत ते ज़ोर ॾिनो। गज़ा में इसराइली जहाज़नि जी बेघर फ़लस्तीनियुनि ते बमबारी। 24 कलाकनि दौरान हमलनि में 90 खां वधीक फ़लस्तीनी शहीद। फ़लस्तीनी सिहत वारी वज़ारत जो चवणु आहे त इसराइली फ़ौज 10 ॾींहं अॻु गॾियल क़ौमुनि जे 8 पनाहगीर स्कूलनि खे निशानो बणायो। सिविल डिफेंस जे एहलकारनि मूजिबि विच गज़ा जी नसीरात पनाहगीर कैंप ते ताज़े इसराइली हमले में 14 फ़लस्तीनी शहीद थी विया। फ़लस्तीनी मज़ाहमती ग्रुप पंजाब माटर गोलनि ऐं बारूदी सरंगनि सां जवाबी हमला। केतिरा इसराइली टैंक तबाह ऐं इसराइली फ़ौज मारिजी विया। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त पीपल्स पार्टी कंहिं बि सियासी पार्टीअ ते पाबंदी जे हक़ में नाहे। तहरीक इंसाफ़ खे सियासी उसूलनि ते अमल करणो पवंदो। थींदी आहे हिते पाबंदी बाबति पीपी सां के बि सलाह मशवरा न कया विया आहिनि। रुगो वोट ऐं सीटूं हासिल करे का सियासी पार्टी न थींदी आहे। बरसाती बोर्ड मुतासिरनि लाइ 21 लख घरनि जी अदावत कई पई वञे। 1.5 लख घर ठही चुका आहिनि। बरसाती बोर्ड मुतासिरनि जी समूरनि घरनि जी अदावत डिसंबर 2025 ईस्वी ताईं मुकमल कई वेंदी। कराची में जुलूस जी सिक्योरिटी जे इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो आहे। सिंध पुलिस रेंजर्स ऐं ॿिया सिक्योरिटी इदारा अलर्ट आहिनि। लोकल गवर्नमेंट डिपार्टमेंट में KMC बि इंतज़ामनि लाइ मुतहरिक आहिनि। हालतुनि खे साम्हूं रखंदे सिक्योरिटी जा बहितरीन इंतज़ाम कया विया आहिनि। मुल्क में दहशतगर्दी जी नई लहर जारी आहे। हुकूमत ऐं सिक्योरिटी फोर्सिस गॾिजी दहशतगर्दी जो ख़ात्मो कंदा। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां कराची ऐं हैदराबाद में मरकज़ी मातमी जुलूस में शिरकत। हवाई मुआइनो। CPO जो दौरो। टोल प्लाज़ा जो कंट्रोल रूम सां मुआइनो। ऐं सिंध जो नाले वारो सूफ़ी रागी सोडल फ़क़ीर लखारी लाॾाणो करे वियो। विच उर्ज़ो बीमार रहण बैदि उन नवाबशाह जी अस्पताल में दम धणी हवाले कयो।